बड़े शेर अब मां चंदुसि। जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तां अवांजो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खुसो। जी दोस्तों असी हींअर मौजूद आहियूं पंहिंजी उताक ते ऐं अॼु असांजो महिमान आहे चाचो ग़ुलाम असगर माछी साहब। ऐं चाचो ग़ुलाम असगर माछी साहब पाण जलाल चांडे जो जेको आहे सो पुराणो यार ऐं मोतबर दोस्त। हिन हमेशह ज़िंदगी जा जेके बि ॾिहाड़ा हा उहे मरहूम जलाल चांडे सां गॾु गुज़ारिया ऐं मरहूम जलाल चांडे जे हवाले सां काफ़ी यादगार किस्सा बि असां चाचे जा रिकॉर्ड कया आहिनि जेके असां पंहिंजे चैनल ते हलाया आहिनि। ऐं अॼु असांजी कचहरी आहे चाचे ग़ुलाम असगर सां अॼु जे हिन दौर जे राग ते। त हिन दौर जो राग कहिड़े हिसाब जो हले पियो ऐं हिन दौर जा जेके ॻाइणा आहिनि उन्हनि जो छा हिसाबु किताबु आहे। अचो त चाचे ग़ुलाम असगर माछी साहब सां कचहरी कयूं। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। अल्लाह अली मदद। जी चाचा चई मुंहिंजो अर्ज़ु आहे जी त जॾहिं जलाल चांडियो जी त हर माण्हूअ खे ख़ुशियूं थींदियूं त जलाल चांडियो अचे बि थो। जी जी चाचो जलाल अची वियो, हर माण्हू खे सिंध जे हर माण्हू खे ख़ुशी जी जी त जलाल चांडियो किथां। हर जलाल चांडी लाइ माण्हू हैरान हूंदा ॾिसण लाइ जी जी त जलाल चांडियो ॾिसो अचे बि थो। ऐं ग़रीब गुरबे जो जलाल चांडियो यार हो जी जी ऐं ग़रीब गुरबे खां जलाल चांडियो पैसा कोन वठंदो हो। जी जी हिन दौर में जेके बि ॻाइणा आहिनि वञी त चवंदा रुपया 20,000 ॾे जी 30,000 ॾे। राग जेको ॻाईंदा तव्हां पाण ॾिसो वेठा जी जी जेको ससु पुनू खे ॻाईंदा। हा ऐं हिन वक़्तु मूंखे खणी जलाल चांडी जा पुट मुंहिंजा फाइट आहिनि। जी अलाह साईं हुनखे गंजजे जी जी पर असीं हुनजे राग जा शौक़ीन न आहियूं। राग जे शौक़ीन त मां जलाल चांडी वाह वाह जलाल चांडी मुंहिंजो मोतबर यार हो। वाह मूंखे हींअर कंहिं बि ॻाइण जो राग नथो वणे। वाह हींअर वञी ॻाइणनि ॾे त तारीख़ बि असां खां जी छाजी तारीख़। जलाल चांडे मरूम खां अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾींदो। मोह माण्हू कख न सहंदो आहे। जी हू जलाल चांडे वटि माण्हू तारीख़ ॿधी ईंदा हुआसीं। तारीख़ ॿधी आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे। जी जी जलाल खिली चवंदो आहे भला हाणे तुंहिंजो भत बि ॻायां थो हुनजो भत बि ॻाए थो जा। वाह वाह भला हाणे कहिड़ो तोखे जवाबु ॾियां तारीख़ ॿधी आहे। जी जी हिन दौर बि ॻाइणा आहिनि तारीख़ असां खां वटि पुछ जी कहिड़ा ॻाइणा आहिनि। ससी पुनू वग़ैरह ॻाइनि जी जी लैला मजनू वग़ैरह ॻाइनि ही ॻाइणा। जी जी ऐं हींअर त हिन जमाली आया हिते सेठारनि जे भतरे जी जेक मां बाज़िया जी 3 कारियूं भरिया मानी केरु खाराए। जी घर बि खीर खाईंदा आहिनि असीं हिनखे खीर खारायो ॻाइणनि खे ऐं जी, जी। हुनजे बाजे वारनि खे ऐं हुनजे ढोलक वारा दासी खीर खाईंदासीं। जी। घर धणी खे खीर लभे कोन ॻाइणनि खे खीर खारायूं। हिननि ॻाइणनि खां भींग भली आहे। वाह वाह सुठो चयो सिंध वारा ड्रामे वारा घुरायो। मूंखे हींअर ड्रामे वारनि 60,000 ॾिनी आहे। वाह वाह घर जी 60,000 ॼमी पोड़ा 2 लख ड्रामे वारनि खे पिया आहिनि। वाह वाह ॻाइणे कहिड़े खे बि तूं राग जो चवंदे त 2,000 रुपया सॾ बि भरींदी हुई। हा जे राग जो न चवंदे तूं ख़ाली सॾ ॾिस त तुंहिंजे भत ते न ईंदो। वाह वाह पैसा बि तुंहिंजा पैसा बि तुंहिंजा उन पैसनि मां 2,000 भरींदो। बिल्कुलु त भाऊ जो अमीर खोसे सॾ भरियूं। जी 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 हाणे तूं कहिड़े बि ॻाइणे खे सॾ ॾे जी जी तोड़े कोन ईंदा सॾ भरण। जी, जी। राग कराइरो कंजर सॾ भरियोसीं। बिल्कुलु अॼु उहा ॻाइण आई एशिया रही जी त जी मां तोखे छा ॿुधायां लतीफ़ जा पिक्चर आहिनि। हा हे जेके बि ॻाइणा आहिनि जमाली ॾिस किथां जा। जी जी हे इलाइक़ो जलाल चांडे जो आहे। जी जी जलाल चांडे इनायत हुसैन भट्टीअ खे कढी वियो। जी जी बिल्कुलु ऐं मूंखे ॿुधा ॿियो हू कहिड़ो पंजाबी अताला अताउल्ला अताला खे जलाल सिंध मां कढी। कढी वियईं। मैडम जमाली मैडम हेॾा नूरजहां फनकार आहिनि। मैडम नूरजहां जहिड़ी माई बि नूरजहां जेका आहे जहिड़ी सा मायूं जलाल जे राग खां पोइ जलाल सिंध मां जे राग निकिरी खां वई। पोइ वई सिंध में मूंखे को बि राग नथो वणे। वाह वाह हींअर जे आहे थोरो घणो त मनताल लाशारी आहे हा जेको अलाह रसूल जी तारीफ़ करे थो। थो, बिल्कुलु। बाक़ी हिन वक़्त में न ॻाइणियूं के मायूं ॻाइणियूं आहिनि वाह। न को ॻाइणो आहे। जी। हे ॻाइणा सभिनि लालची आहे। जी जी हिन खां ड्रामो भलो वारो ड्रामा कराइजंदो निड़ा फली ॻाल्हि आहे। जी जी लतीफ़ साईं चयो त पूरियल दर न पिन वाह वाह पिने पूरी न पवे। वाह वाह दर उहो पिन जितां पिन वारा पुर पूरो थी थी विया। वञे। हा अखि पिननि जी अखि में आहे कुठड़नि जो जो कमु कमु वाह वाह लाहे ॾिजो लतीफ़ चवे सिसिया सुधो चम तोड़े निकिरे दम अमीर अखि पिननि जी अखियुनि में वाह वाह मानी गफ़ो बुक में तूं ॿोड़े जे खाई पंहिंजे उते ॻाट खे तूं मूर न झुकाई पोइ तुंहिंजी थाई ॾात ॾहणी थी पए। वाह वाह अमीर तोखे छा कचहरी ॿुधा वाह। हिन वक़्तु असांखे राग मां सभिनी माण्हुनि खे छॾियां थो जी जी त ड्रामे वारा घुरायो जी अॼु राग किथे आहे किथे बि कोन्हे ॻाए ॾींदा वरी मिल बिल्कुलु त वेही जो हथु ॾिए असांखे
असीं जलाल चांदी जा यार आहियूं असांखे ॻाइणा वेही अचुजनि बिल्कुलु। हिन दौर जा ॻाइणा वाह वाह छो एॾा मोतबर आहिनि छा छा ॻाइनि कोन्हनि मोतबर बिल्कुलु ससीमपुर वग़ैरह ॻाइनि लीला मजून वग़ैरह ॻाइनि हीरा जन वग़ैरह ॻाइनि जी जी छा आहे हिन ॻाइणनि में कुझु बि कोन्हे हाणे ॿुधो हींअर ॻाइणा कहिड़ा मोरिया ॻाइणा भला आहिनि जी 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 जन मुल्कनि खे बसि रुआरे छॾियो आहे माण्हू चरिया थी विया आहिनि हा वो हाणे अलाह कंदो इनशा ताला हे जेके ड्रामे वारा आहिनि जे पोयां पिया न ए बिना किराए ते सिंधी जा ॻाइणा भत ॻाईंदा हींअर बिल्कुलु जे न ॻाईंदा त घर सुता पिया हूंदा बिल्कुलु इहो अॼु ॿुधायो हीअं वाह 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 जलाल चंदिया वाह वाह जंहिं मुल्क खे मथे खयो हो वाह वाह अॼु मूंखे जलाल चंदियो मूंखे ख़ुदा जो कसम आहे मूंखां विसर नथो मूंखे राग कंहिं हींअर मुंहिंजो भत चओ ख़मीस जी राति जी मूं भाउ जलाल पुट ने कार्ड मोकिलिया जी भला जे मूं ॾे न आया त अलाह हुननि ख़ैरु करे ख़ुशि हुजनि जी 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 असां हुननि खे मारा न आहियूं बिल्कुलु हक़ीक़त जे मुंहिंजे भत ते न आया बिल्कुलु त अलाह हुनखे ख़ुशि करे ॻाइणू मल पुलिस वारो जाए जेके बि खाता आहिनि इन्हनि जूं ख़िदमतूं कंदे त 2000 रुपया मोकिलींदई न कंदे भली मरी वञे तुंहिंजे मरण ते बि न ईंदई बिल्कुलु इहो अॼु मां तोखे ॿुधाई आहे बिल्कुलु ॻाइण खे भत में घुराईंदे जी जी पैसा लख सवा पंज त पोइ 2000 तुंहिंजो छनू लिखाईंदो बिल्कुलु जे भत ते न घुराईंदे त राग राग चवंदो खॾ में न पैसा कोन भरींदा छॾ हा 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 यारी ॻाइणनि जी दोस्तनि इहा खे यारी गुज़ारिश आहे आहे मलहनि प्लीज़ जी सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल खे ऐं ॾिसंदा मां- रहो असांजूं वीडियोस जी चाचा जलाल चांदे मुंहिंजो भाउ हो मां हींअर अमीर हुसन खोसे जूं महिरबानियूं मां जंहिं मूंखे घुरायो आहे मां ऐं तव्हांजो हिते पुराणा पुराणा आचर फ़क़ीरारा वेठा आहिनि बच फ़क़ीरारा वेठा आहिनि खोसा जी जी उन ओताकूं बि हलनि वाह वाह सभई दोस्त भला भला बाक़ी अदा राग में हींअर मज़ो न आहे जी, सुठो चओ त राग न करायो जी जी उहो घर में उहे 5000 बचंदव त भला अथव जी जी बिल्कुलु हींअर राग खां राग जा ॿुधूं त उल्टी थी अचे वाह हींअर हा, राग न हक़ीक़त आहे उहो राग नाहे रहियो उहो राग न उहो आहे राग नाहे रहियो हर उहो राग माण्हू न आहे। ॿूटा पाण सको चाहत आहे चांवर न। कहिड़ो आहे घुर बिल्कुलु। गिह कहिड़ो आहे गुआ बिल्कुलु खंडरू गोश्त कहिड़ा घनि बिल्कुलु। वरी घुरा ॻाइणा कीणूं पिया अंगल ॾेखारींदा तोसां खां तारीख़ न पुॼी कहिड़ा तव्हां जलाल चंदिया हुजे तव्हां खां तारीख़ पुछूं बिल्कुलु हाणे मूंखे हिते मूंखे 30 आया आहिनि जमाली जी छा शिक्षा हालत थी वई जी 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 ऐं भाउ जलाल जो मुल्क बिल्कुलु भाऊ जलाल जो ऐं जमाली जेको लेला मजनू ॻाए हाणे दोसा ॿुथो हा ॻाए पियो बाजे वारो चपड़ी हू पिया विझाइनि हे राग भाउ जलाल जे मट त को ॻाइणो मां नथो ॾिसां बिल्कुलु घोड़ा इहा हुसे ॻाइणा काॾे आहे हींअर बिल्कुलु हाणे ॻाइण न आहे का शइ न आहे अलाह हिन जो ख़ैरु करे बाक़ी मां तव्हांखे सभिनी दोस्तनि खे चवां थो ख़ैर ख़ैरा तूं कयो भलियूं अथव राग न करायो वाह ख़ैर साईं, कयो हे- अलाह जे नाले ते ख़र्च कयो ॾिसो था हींअर पीपी वारनि छा कयो आहे ग़रीब माण्हू मरी विया टोटल माण्हू मरी विया बिल्कुलु। अन्न महांगा थी विया बिल्कुलु। अटो महांगो थी वियो बिल्कुलु। गिह महांगो थी वियो बिल्कुलु। खंड महांगी थी वई बिल्कुलु। केॾा रोज़ियूं कयूं बिल्कुलु। असां बिलास ज़रदारी खे अपील थो कयां ख़ुदा जो वास्तो अथई इहे शयूं सस्तियूं कर अन्न कर 4000 रुपया ॿोरी लंजार साहिब खे मां अर्ज़ु थो कयां सस्तायूं कयो त ग़रीब तव्हांजो नारो वरी हेॾा हींअर असांजो काला टेम बंदि कयो अथनि अची न मरी वेंदासीं जर जो पाणी बि सुकी ईंदो हा कालाबाग डैम असल में कालाबाग टेम बंदि कयो अथनि इहो बंदि बंदि कयो खोलियो वञे उनखे बंदि कयो वञे उन सां गॾोगॾु जेके उनखे नवां बंदि कयो। केनाल हा जेके नवां केनाल केनाल खोलियो, ठहनि सॼो पिया था उहे बि भरिजे। उहे बि बंदि कया वञनि उहे बंदि कया हा, ऐं दरिया- छो त दरिया ते धाड़ो आहे। सिंध वारनि खे हा इहो दरिया ते धाड़ो आहे बिल्कुलु दरिया खे बाक़ी धाड़ो लॻो आहे दरिया बिल्कुलु। पंहिंजो खोलियो काला डेम बंदि कयो दरिया खोलियो असांजो सिंधू बिल्कुलु। दरिया जी मां दोस्तो, सिंध वारनि खे हे अपील थो कयां हुयो चाचा असगर गुलाम असगर माछी साहब दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंध कैनात खे ऐं ॾिसंदा रहो असांजूं वीडियोज़